अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, जीअं त मां फ़कीर मारूफ सोलंकी आवाज़ जो ॼातल सुञातल अलास महिनत जीअं मुश्ताक परदेसी जे चैनल ते वरी हाज़िर थी रहियो आहियां। इनशाअल्लाह उमेद त मां तव्हांखे जेके बि ॻाल्हियूं ॿुधायां थो हिन दौर जूं न आहिनि, सभु अॻे दौर जूं आहिनि। छो त अॻे दौर वारियूं ॻाल्हियुनि में तमामु लज़त ऐं अकुल ऐं दिमाग़ जी ॻाल्हि आहे, महिनत जी ॻाल्हि आहे, महिनत जो फल। हींअर त सभु कोई मशीनगिरीअ जे हिसाब सां हले थो, पर अॻे दौर जो जेको कमु आहे सो वरी उहो महिरबानी करे तवजह सां ॿुधंदा ऐं दोस्तनि ताईं जेको आहे सो सत करे ऐं मोकिलींदा अॻिते, त जीअं मूंखे सुठी मोट मिली आहे, अॻियनि जी बि हिन जी बि उमेदु आहे त तव्हां मूंखे सुठी मोट ॾींदव। ऐं हीउ जेको ट्राफ़िक आहे रखण मां अमीर थो थिए। हाणे रूबरा तव्हां जेको आहे ॾिसी ऐं दोस्तनि ताईं पहुचाईंदा, मुफ़्त जी शइ आहे, उन्हनि खे मैसेज कंदा महिरबानी करे मूंखे मोट सुठी ॾींदव त जीअं मूंखे ख़ुशी थींदी त अॻिते वरी जीअं मां अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं तव्हां ताईं पहुचायां। तव्हांजी महिरबानी थींदी। अॻु में छा हो त वॾड़ा जेके कमु कंदा हुआ अकुल सां ऐं दिमाग़ सां ऐं हुनराइता हुआ। का खट ठाहींदा त बि पंहिंजे दिमाग़ सां कमु करे उनखे ठाहींदा। जेकॾहिं का मंझी ठाहींदा त बि पंहिंजे दिमाग़ सां कमु कंदा। जेकॾहिं को नार हूंदो हुनजो लोटो या भॻ टुट ठाहिणी पवंदी आहिनि, पंहिंजारी हर त पंहिंजे दिमाग़ सां कमु ठाहींदा। अॼु हर शइ मुंहिंजा बाबा मशीनगिरीअ ते आहे। ऐं हीअ जेका मां ॻाल्हि कयां थो तवजह सां हिन खे ॻाल्हि खे ॿुधिजो ऐं दोस्तनि ताईं सब्सक्राइब कजो, उन्हनि ताईं पहुचाइजो। वरी उन्हनि खे इहो चइजो त अॻिते वरी उहे कंहिं ॿियनि दोस्तनि खे पहुचाइनि त जीअं मूंखे मोट मिले। उहो हिकिड़ो ग़रीब हो वीचारो मिसकिन हो, रखण को कमु कंदो हो। अॼु जेको हीउ मुंहिंजो उनवान आहे रखण जे बारे में आहे। पोइ उहो वीचारो कमाए 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 अॻु में हूंदा 8 आना 4 आना रुपयो टको पैसो 2 रुपया 5 रुपया। हिन दौर में 1000 ऐं नोट आहिनि। अॻु में रेजो घणो हो, उन रेजे जो मान हुयो। हींअर जेतिरा नोट आहिनि पैसा आहिनि ओतिरो हींअर पोइ आहे माण्हू उन्हनि जो मान कोन्हे। पोइ हिकिड़े ॾियारे वीचारो रखण कमाए कमाए मरी वियो। हुनजो पुटड़ो हिकिड़ो नंढड़ो हुयो, हुनजो सामान सॼो पियो। हू पंहिंजे पीउ जी महिनत ऐं कमाई ॾिसंदो त बाबो खट जो पाव कीअं थो ठाहे, खट जी बाई कीअं थो ठाहे, हिनखे सलु कीअं थो कढे, हिनखे कीअं थो ठाहे। पोइ उन हिसाब सां हू कमु कंदो हुयो पर थोरो। पोइ दिमाग़ में ॻाल्हियूं उहो विहारींदो वेंदो। जॾहिं हुनजो पीउ वाल साहिबु हुनजो फोत थी वियो त पोइ पाण हुन वीचारे कमु शुरू कयो। ग़रीब मिसकिन आहे, हिननि जे घर में न ॿियो को भेण हुई न को ॿियो भाउ हुयो, बसि हिकिड़ी अमड़ हुई, हिकिड़ो हे हो, सादड़ा सूदा माण्हू आहे, घरड़ो बि पूरो कोन हुन। हिकिड़ो खाइण ॿिया ॿिए जे इंतज़ार में आला ॾींदो। पोइ हिकिड़े ॾियारे हिन माण्हू खे चयो त अमड़ मूंखे दुआ कर त मां हिकिड़ो कमु आहे, मां उहो पंहिंजो दिमाग़ अकुल सां करे ऐं मां बादशाह वटि हाज़ुर थींदुसि। पोइ मूंखे दुआ कर त इन में मां कामयाबु थियां। जेकॾहिं मुंहिंजो इहो लॻी वियो त पोइ मूंखे गंज मिली वेंदो, सॼी ज़िंदगी पिया खाईंदासीं। जेकॾहिं न त पोइ इहो 8 आना 4 आना त पिया कमायूं। अदा हिकिड़े ॾियारे वीचारो कुहाड़ियूं ऐं वावला खणी ऐं हिकिड़े ॿेले में वियो। उतां हिकिड़ियूं काठिड़ियूं सुठियूं ॾिसी ऐं खपे आयो। पंहिंजे महिनत सां पंहिंजे अकुल सां पोइ उन्हनि खे अचे उन घड़णु शुरू कयो। उन्हनि खे घड़े ठाहे ठीकु करे सल कढी उन्हनि खे पंहिंजे हिसाब सां वरी उन्हनि में ॿाहियूं विधई। उन्हनि पावनि खे बंदि करे ठाहे ठीकु करे वरी वियो वञी उतां हिकिड़ा सर जेको आहे सर उहे कपे आयो। वरी उन्हनि खे कुटे उन्हनि जो वाण हिन ठाहियो। अॼु वाण तव्हां ॾिसो था त हर क़िस्म जो तव्हांखे मिले थो। अॻु में इहो कोन हो। अॻु में जेको बि कमु हूंदो हो माण्हू पंहिंजे हथनि जो, पंहिंजे दिमाग़ जो, पंहिंजे महिनत जो कंदा। अॼु थी वियो आहे पैसे जो। जेतिरो पैसो आहे ओतिरो वाए वेलाए या उसे घुराए पूरी काने का। पूरी त करण वारो मुंहिंजो रब आहे। छो पूरी काने का जो असां वटूं दीन ख़तमु थी वियो, ईमान ख़तमु थी वियो, मोहबत वई हली। मिल्कियत ते बि माण्हू नाज़ न करे, मोहबत ते नाज़ घणो करे, मिल्कियत ते घटि करे। मुंहिंजा भाउ हे जेके मां ॻाल्हियूं कयां थो तवजह सां ॿुधिजो ऐं हिननि खे सम्झिजो। छो त मिल्कियत तव्हांजी तॾहिं कामयाबु थींदी जॾहिं तव्हांजी मोहबत हूंदी। मोहबत हूंदी त तव्हांजी मिल्कियत बि हूंदी। जेकॾहिं मोहबत न हूंदी त तव्हांजी मिल्कियत बि कान हूंदी। त मिल्कियत जो नालो बि मोहबत सां रोशन थींदो आहे। मोहबती थी वञो, ग़रीबनि गुरबनि जा यार थियो, हमदर्द थियो, कंहिंसां ॾुख में भाङे भाइयार थियो, लागरदाई जेको आहे न कयो।
इन में कुझु बि कोन्हे को आख़िर फना मौत आहे हिकिड़े ॾियारे ओचितो जी मथां बीहंदो कंहिंखे कंहिंजे उमिरि जी ख़बर कान्हे का कंहिं वक़्तु बि टमाटा लॻी सघे थी मुड़ुसु वियो हीउ मुल्क हिते हूंदो हलंदो पियो असां न हूंदासीं पर असां कमु उहो कयूं जेको अॻिते असांखे कमु अचे उहो कीअं महिनत कंहिंसां माण्हू मुहबत कंहिंसां प्यारु कंहिंसां कुर्ब कंहिंसां ॾियणु वठणु इहो मुंहिंजा भाउ पंहिंजे अमलनि जो आहे जहान इन खे महिरबानी करे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे महिनत सां पंहिंजे मुहबत सोबत सां हलाईंदा त इन में रब बि राज़ी थींदो भलाई बि थींदी ऐं अॻिते बि असांजो जहान सुठो थींदो बाक़ी जेकॾहिं हिते असां गंदा लफ़्ज़ ऐं बदशत ॻाल्हाइणु फितरूं फसाद त पोइ भाऊ जहिड़ो हिते हूंदो त असां बि अॻिते इहो ई वेल हूंदो त महिरबानी करे इहे ॻाल्हियूं तव्हां में न हुजनि मुहबती थी वञूं भली पैसो बि रब करीम तव्हांखे ॾिए पंहिंजे गंजमूं पोइ इन में के अमीर आहिनि के ग़रीब आहिनि के फ़क़ीर आहिनि के अंधा आहिनि के मंडा आहिनि उन्हनि खे बि त रब हलाए पिए थो पर जेकॾहिं को बेसहारो आहे कंहिंखे सहारो ॾिबो त उन में बि असांजी भलाई थींदी अदा हुन मंझि ठाहे तयारु करे हाणे अमर खे चई मां दुआ कजांइ अॼु बादशाह सलाम वटि हीअ मां मंझि खणी थो वञा अमर चए थो अलाह कंदो ॿेड़ा पार थींदे रब कंदो त तूं ख़ाली न मोटंदे पंहिंजे गंज मूं तोखे वंड मिलंदो अदा मंझि टिकण ते रखी ऐं अचे होको ॾियणु लॻो बाज़ार में हिकिड़ो शहर हो उन में अदा मंझि वठो मंझि वठो मंझि वठो तो मूं सभु को दुकानदार बि ॿुधे त माण्हुनि जो ॾिठो त भेणा हीअ शइ नई आहे ऐं हीअ असां कॾहिं ॾिठी कान्हे का हुननि चयो हिन जो मुल्ह करजी मुंहिंजा भाउ तव्हां ग़रीब आहियो कोन वठी सघंदो हीअ मंझि वठंदो मूंखां बादशाह हिन जी रक़म उहो ॾींदो तव्हांजी जाइ न आहे हुननि जो ॻाल्हि करजी ॻाल्हि मां कहिड़ी कयां तव्हां वठंदो ई कोन्हे जे तव्हांखे वठणी आहे ऐं ॾिसणी आहे त तव्हां हलो बादशाह सलामत जे वटि जिथे मां वञा थो उते जेको आहे सो तव्हां हली मंझीअ जो मुल्ह ॾिसो पोइ जे तव्हां ॾियो त मां तव्हांखे ॾींदुसि अदा हो मंझि टिकण ते रखी ऐं बाज़ार मां इहो हाणे बादशाह सलामत जे बंगले ते वञे पियो तूं मां सभु को ख़लकूं हिन सां पुठियूं लॻी पियूं मंझि टिकण ते इहो हुकुम ॾींदो पियो वञे माण्हू चवनि त मंझि ॾिए बि कोन थो अलाए छा आहे मंझीअ में बसि इहो जेको पुछेसि पियो त चएसि पियो भाउ हीअ मंझि करामत वारी आहे तव्हां कोन वठंदो मूंखां बादशाह सलामत रुॻो ईअं हुननि खे चई ॿियो टिकण ते मंझि इहो हलंदो पियो वञे अदा 50-100 माण्हू हिन जे पुठियों लॻी पिया हलंदो हुयो मंदिर मारे वञी बादशाह सलामत जे बंगले में गेट टपी दाख़िल थियो बादशाह सलामत ख़लकयो ॾिठी त वज़ीर खे चई त वज़ीर हे छा आहे की साईं अचनि त तोड़े पिए था पर हाणे अचनि त ॾिसूं त छा आहे अदा हे जंहिं महिल उते बादशाह जे दरबार में पेश थियो वञी सलाम वराए हाज़ुर थियो मंझि लाहे ऐं हेठि रखी बादशाह सलामत हिन खां पुछो अवा ॾियो हाल हवालो छा मसइलो आहे तव्हां हिन जे पुठियों ख़लक गॾु खणी थी ऐं निकिता आहियो छा मसइलो आहे तव्हां सां हुन चयो साईं हीअ मंझि आहे असां हिन खे तव्हां चऊं त मंझि जेको आहे असांखे ॾे त हीअ थो चए त मंझि हीअ वॾी करामत वारी आहे मंझि बादशाह वठंदो तव्हां न वठी सघंदव इन जे करे असां पोयूं आया आहियूं त हिन जी मंझीअ जी असां ॾिसूं त आहे मंझीअ में छा तूं चए थो त बादशाह वठंदो हाणे जे तव्हां मंझि वठो था त हिन सां तव्हां ॻाल्हायो ॾिसूं त असां छा आहे मंझीअ में अदा हुन बादशाह हुन खां पुछो हुन शर्त ॾिना हुनखे त बादशाह सलामत हीअ मंझि करामत वारी आहे पर मुंहिंजो शर्त आहे तूं मूंखे पंहिंजी वॾोर धीउ ॾींदे ऐं मिल्कियत ॾींदे राज जो ज़मीन लिखी ॾींदे त मां तोखे हीअ मच्छी ॿुधाईंदुसि जेकॾहिं न करे त तूं मूंखे फांसी ॾेई छॾियां जेकॾहिं करे थी त मां हक़दारु आहियां पोइ तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे मां पंहिंजे ॻोठ में थो सॼो बादशाह सलामत खे शर्त हिन ॾिनो बादशाह सलामत हिन जो शर्त क़बूलु कयो अदा ॿुधा हिन चएसि भाउ हीअ मंझि करामत वारी आहे हिन मंझीअ ते जेको वेही ओलह मोड़ करे ऐं ॾिसंदो त हुनखे जेके बि हुनजा क़रीब मुल आहिनि अबा ॾाॾा घर वारियूं अमड़ियूं भेनरूं औलाद जेको बि हूंदो सभिनी सां ॻाल्हाईंदो उहो हुन सां मिलंदा वरी उहो उथंदो ॿियो वेहंदो उहो हुन सां ॻाल्हाईंदो पर हिकिड़ो शर्त अथई जेको पंहिंजे पीउ जो हक़ी पुटु हूंदो उहो ॾिसंदो बाक़ी जेको न ॾिसंदो न त उहो ईअं सम्झो पंहिंजे पीउ जो पुटु न आहे उहो ग़रीब हुयो अकुल वारो हुयो मिड़ई बादशाह खां पैसा हुनखे कढणा धीउ कढणी हुई सोदा मंझंदि में करामत त कान थींदी आहे पर हिकिड़ो पंहिंजे अकुल ऐं दिमाग़ सां कंहिंखे अलाह खाराईंदो आहे त रस्तो ॾींदो आहे त पोइ उन मूं गंज थी वेंदो आहे
हुन सां भलाई थी, महिनत जो फल ॾिस त रब कीअं थो हुनखे ॾे। अदा बादशाह सलामत राज त उते गॾु हुयो, अदा अची विया, मुलाज़ पची विया, वज़ीर पची विया, अदा धाम धूम सां पंहिंजी वॾो धीउ जेको आहे हिनखे पढ़ाए ऐं ठीकु ठाक मिल्कियत दस्तावेज़ ठही आहे, लिख पढ़ करे ॾेई हिनखे की वाह हाणे इहे हीरा जवाहर अथई, तूं जेको तोखे खपे इहो घोड़ो अथई, तूं पंहिंजो भली काजांइ, पर नवीं दे ईअं जेसिताईं असां मस्जिद ते वेही असां करामत ॾिसूं। बादशाह सलामत चयो वज़ीर खे, वज़ीर तूं ऐं काज़ी तूं ऐं मां। बाबा हाणे पहिरें हुकुम थियो वज़ीर खे, वज़ीर मस्जिद ते वेहो, ॾिस तूं। वज़ीर ओलड़े मोड़ करे बिस्मिल्लाह करे मस्जिद ते वेठो, ख़ल्क़ बीठी आहे, हे बि ग़रीब शख़्स गंढ ॿधी पिया उन ख़ल्क़ में बीठो आहे। घोड़े खे तयारु करे आयो, माईअ खे चई त बसि तूं वेह 5 मिंट रुगो, बसि मां हेॾो मोटां त बसि पोइ हलूं था। अदा वज़ीर जो मस्जिद ते वेठो, ॾिठई त भेण का शइ कान्हे, पर हिनखे दिन में ॻाल्हि अची वई, जीअं हाणे जेकॾहिं मां नथो कुझु चवां त माण्हू चवंदा त हे पंहिंजे पीउ जो पुटु ई कोन्हे को, तंहिंजे करे भला कूड़ सूड़ हणी मिड़ई मां चवां थो दादा ख़ुशि आहियो, चङा भला ख़ैरु, ईअं करे ऐं खिकाइण लॻो। अबनि ॾाॾनि पंहिंजनि आमिड़नि भेनरुनि सां जेको हुनजो कुटुंब कबोल वियल हो, नाना ॾाॾा, अदा हेठि टप ॾेई उथियो त बादशाह ॾिठो त भेण वञ वाकई मस्जिद में करामत आहे। अदा ॾखण हिनखे चयो साईं हाणे मां हलां, चई बाबा हाणे तूं भली हल। अदा हिन छा कयो, घोड़े खे वराए घरारीअ खे खणी लांगरे खुर्चियूं दुनिया जूं भरे ऐं खणंदो आ करई। अदा ग़रीब वीचारो त वेंदो रहियो। हाणे बादशाह चयो काज़ीअ खे, काज़ी तूं वेह। काज़ी जो वेठो, काज़ीअ जो ॾिठो त भेण का शइ कान्हे का, वज़ीर जेको आहे सो ख़ुशकिरावत कीअं कई। वज़ीर चयो, काज़ीअ चयो त भेण हाणे मां बि वज़ीर वारी कार कया न, त हे माण्हू सभु चवंदा त हे बि पीउ जो पुटु ई कोन्हे को। तो अदा हिन बि खणी हथ मथे खणी ख़ुशकिरा, अदा भली आयो, ख़ुशि आयो, चाक चङा भला, यको वियाहो न सार न संभाल को, हेॾो जो हाल हवाल ॾियो, तव्हां हेॾे मुल्क कीअं थो हले। हुननि चयो त हिते असां ॾाढा सुखिया लॻा पिया आहियूं, तव्हांखे बि अहिड़ो सुख कोन्हे को, तव्हां हेॾे उसन में गर्मियुनि में मरो पिया था, असांखे एसियूं बंगला मिलिया आहिनि, फ्रूट मिलिया आहिनि, जन्नती मेवा, असां उहे पिया था खाऊं। अदा ईअं चई हे बि टप ॾेई उथियो। हाणे ख़ल्क़ बीठी आहे, हाणे बाक़ी रहियो वञी बादशाह। बादशाह सलामत मस्जिद ते वेठो, बिस्मिल्लाह करे वेही ओलड़े मोड़ करे, अदा हो बि ग़रीब वीचारो बंदलूं मारे उहो बादशाह जो मुल्क छॾे वञी पंहिंजे मुल्क में पातो। अमर खे चई अमर हाणे गंज रब करीम ॾिनो, हाणे ॿिए घोड़े ते हिकिड़ी घरवारी, ॿियो तूं ऐं मां हली था ॿिए मुल्क में पहुचूं। अदा खणी हुननि आ कई, जेसिताईं बादशाह जी कहाणी पूरी थिए तेसिताईं उहो पंहिंजो मुल्क छॾे वञी टे मुल्क में दाख़िल थी वञी, उते ॾाढा बंगला मालातियूं हणाए, उते ॾाढो ठठ सां सुकून सां पंहिंजा कारोबार हारी नारी, उते ॾाढो हुनजो गुज़र सफ़र सुठो पियो थिए, मिल्कियत मूं पंहिंजो ख़ुशि थी वियो। अदा बादशाह सलामत मस्जिद ते वेही खणी जो ॾिसे त का शइ कान्हे का। वज़ीर कीअं ॻाल्हायो, काज़ीअ कंहिंसां ॻाल्हायो, पोइ हिन दिलि में चयो हाणे मां बादशाह माण्हू, जेकॾहिं मां बि नथो इहा ॻाल्हि कयां त माण्हू चवंदा त हे पीउ जो पुटु ई न आहे, ऐं अचे हे बि ख़ुशकिरावत करणु लॻो। अदा भली करे आयो, ख़ुशि आयो, चङा भला ख़ैरु, कहिड़ा हाल अथव बाबा साईं अमर जी जल ॾाॾा चाचा मामा। अदा हे बि ॻाल्हाए ॿोलाए ऐं मस्जिद तां उथियो। हाणे मस्जिद तां उथी ऐं वज़ीर खे जी वाहे जेको बि आवाम आहे राज सभु जेको आहे ॿाहिरि कट। अदा वज़ीर हुननि खे चयो बाबा हाणे मस्जिद जी करामत तव्हां ॾिठी ऐं सभु कुझु थियो तव्हांजे साम्हूं, हाणे बाबा वञी पंहिंजे धंधेदारीअ कारोबार जी कयो। ॿाहिरि हुननि खे कढी दर ॿाहिरियों जेको गेट बंदि करे अंदरि मोटी आयो। हाणे तो बादशाह पुछे हिननि खां, वज़ीर ॾे हाल अहवाल, मस्जिद में छा तव्हां ॾिठो। चई साईं जेको काज़ीअ ॾिठो मूं उहो ॾिठो। हा जी हा। वरी पुछे काज़ीअ, काज़ी ॾे हवाल, तो छा ॾिठो। काज़ीअ चयो साईं जेको तो ॾिठो मूं बि उहो ई ॾिठो। हाणे बादशाह खां था पुछनि, बादशाह सलामत तूं ॾे हाल अहवाल, तो मस्जिद ते छा ॾिठो। बादशाह जो मां त आङूठो बि कोन ॾिठो, का शइ कान्हे, मां छा ॾिठो। चई पोइ जेको तो ॾिठो असां बि ॾिठो। चई पोइ तव्हां ईअं छो चयो। चई न पिया चऊं 17 ॾींहं माण्हू चवंदा त हे पीउ जा पुट ई कोन्हनि के, पोइ इन हिसाब सां असां चई ऐं जेको आहे अड़े हिनखे वारो कयो, टखण खे ॻोल्हियो हुयो काॾे हो।
मुंहिंजी मिल्कियत बि खणी वियो, मुंहिंजी वॾोर धीउ बि खणी वियो। अदा हुनजे पुठियां माण्हू छॾी, माण्हू ॻोल्हे फोले उहे मोटी घर आया। वाचा सलाम जे साईं उहो अलाए काॾों जो काॾे हलियो हुयो, असांखे हथु कोन आयो। अदा महिनत ऐं अकुल ऐं दिमाग़ साण माण्हू बादशाह मूं बि कमु वठी वेंदा आहिनि, पर जाइज़ ॻाल्हि हुन त जाइज़ करे ॾेखारी, पर कंहिं ॻाल्हि में को ॻाल्हि हुजे जंहिंमें कमु थिए, अहिड़ी ॻाल्हि बि न हुजे न जेका अॻिते हली फासाए। फासण खां बचो ऐं उन ॻाल्हि खे अछो कयो, साबित कयो। पोइ महिनत करण वारो ऐं ॾियण वारो जेकॾहिं रब राज़ी थिए थो त पोइ अमीर मां ग़रीब ईअं ई थी थो वञे माण्हू। तव्हां कंदा रहो, महिनती थियो, महिनत कंदा रहंदव त तव्हांखे महिनत जा फल मिलंदा।